अदालती हुकुम ते ॻोठ भाग्यशर में छापो हणी मुबैना बांदी बणायल 8 हारनि खे बाज़ियाब कराए वरितो। अव्हांखे ॿुधाइनि पिया सिंधरी मां पुलिस अदालती हुकुम ते ॻोठ भाग्यशर में छापो हणी मुबैना बांदी बणायल 8 हारनि खे बाज़ियाब कराए वरितो आहे। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर असद शर खां। जी असद शर, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाजी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ फुलहरियुनि जे भरिसां कंछारीअ ते ॻोठ आहे भाग्यशर, जंहिंमें ज़मीनदार आहे पीरबश्त शर। उन जी ख़ानगी जेल ते फुलहरी पुलिस छापो हणी औरतुनि ऐं ॿारनि समेत 8 जेके बांदी बणायल हारी आहे उन्हनि खे बाज़ियाब कराए फुलहरियूं थाणे ते आंदो आहे, जिन खे सुबुह जो जेको आहे सो अदालत में पेश कयो वेंदो। बांदी बणायलनि पारां जेको आहे उहा दरख़्वास्त पिरबू बिल ॾिनी हुई त असांखां जेको आहे जबरी पहिरियों वरितो थो वञे ऐं असांजो हिसाब किताब नथो कयो वञे। जी महिरबानी अव्हां जी असद शर तफ़सील ॾियण लाइ। नाज़रीन, हैदराबाद